किरंदी भी क़ौम आहे, उथंदी भी क़ौम आहे, मरंदी भी क़ौम आहे, जीअंदी भी क़ौम आहे। हिन भूए जाजी आला झंझार पुटई धियूं, हिन संसार खे ॿुधायो सिंधी भी क़ौम आहे, सिंधी भी क़ौम आहे। हाणे तव्हांजे साम्हूं 7वीं क्लास जो शागिर्द जानवन सोलंगी ईंदो ऐं तव्हांखे सिंधी सकावत बाबति पंहिंजा ख़्याल ॿुधाईंदो। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में जान बाबति। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेहमानों खास, हेड मास्टर साहब, उस्ताद साहिबान और शागिर्द साथियों, अस्सलाम वालेकुम। आप इस तकरीर पर ये चंदो जय मुखे स्टेट घुराया आउं न थोड़ा तो आया जय मुखे स्टेट घुराए कुछ वक्त गालाणो मौके दिनो। आप इस तकरीर आगाज नसीब न कंदुस। गुल फुल गलियों वाले टिण वस्तियूं, गुल फुल गलियों वाले टिण वस्तियूं, जन्नत जेड़ा बाग ऐं बस्तियूं, तन में मुझो सांस है, तन में मुझो सांस है, सिंदुरे आबास है, सिंदुरे आबास है। जनाब सदर मोहन जे दड़ जे माण्हुनि जी राणी कहाणीअ ते पाण नज़र घुमायो त जीअं सिंधी ऐं सिंधी जी सही सुञाणप थी सघे। पर इहो जेको बेस आहे मोहन जे दड़े खां पाण जेके जदीद माण्हू आहियूं घणो कुझु छो न अपना सघियासीं। तंहिंजे बावजूद सिंध पंहिंजी कुदरती सूह जबल तस्मा थरनि में बागनि में पंहिंजो मिसाल पाण आहे। तंहिंजे करके शाइर लिखियो, सिंध मुंहिंजी अमासू तुंहिंजे मथां, सिंध मुंहिंजी अमासू तुंहिंजे मथां, छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां, छा लिखी छा लिखां। हाँ, सिंध मुंहिंजी मां आहे, आउं हुन ते केतिरो ॻाल्हाईंदुसि, घणो ॻाल्हाईंदुसि, घणा ॾींहं घणी रातियूं गुज़रींदियूं, पर सिंध खे मुकमल बयान न करे सघंदासीं। आखिर मां शेर ते पंहिंजी जगह वठंदुसि। सिंध मुंहिंजीअ खे ॾिजो सारे सलाम, सिंध मुंहिंजीअ खे ॾिजो सारे सलाम, मां हुजां न हुजां, पीए सिंध मथां शहादनि जो हुजां, मां हुजां न हुजां। दुश्मन जे साम्हूं आयो, दुश्मन जे साम्हूं आयो, हुनखे उते ई ढेर कबो, छा थींदो मुंहिंजो अंजाम, छा थींदो मुंहिंजो अंजाम, मां हुजां न हुजां। ख़ुदा हाफ़िज़। माँ की अखम ठेरो कुर्बान तै वतन तखया पहन तन बदन।